दिने जी हथन में एडा पैसा कहीं छा को गैर कानूनी कम मुल्क के बदनाम करण जे लाए हलाल जे पैसन मा त घर भी कोन थो हले हराम जे पैसन मा बाकी थे रातो रात अमीर कहन जे हथ में भी हराम जा पैसा हाँ Excuse me, Mr. Dina. अरे इदा तू? Yes, I am Ido Khan. Khan. पर तू त हाल वाले यो एडो तगड़ो माल काडांदो तई किना कारा हां Dina वेली ईदे के नाहे बुधाइणो त तुंजे न थियण वारे सौरे काके साबुण जी कुकड़ मो चोरी करे खपाइया ऐं नई वरी बाशन खां इनाम मिलियो आ न त ईदो एड़ा पादर ठोकींदुई दोस्ती बोस्ती विसारे वेंदुई हा छो त काको साबन ईदे जो न थियण वारो सौरो आ Excuse me, Dina. यो चपन में छातो घुरी हां ये पैसा काडा आंदा थई हराम जा मतलब त तू यो कम कंदो हां भाजो देना ईदे के खबर पजी वई थी ऐं ईदो पकड़े कंदुई जीजा वट पेश देना हो त पादरन जो जीपट पे पवंदुई इन खां बेहतर आ त भाजी जान छराए भाजो देना भाजो अरे कर दो भजे और पकड़ो से लगे बैठो चोर अरे हेले दिना पुट छुटे जा बुधाड़े केजी चोरी कई थई बुधाए न त हणे तो थप सॼो गोठ गोलियो आ ही भई आखिर वया काडे थाने ते छो थाने ते विंदा रेस फारस खान ऐं रेस सालार खान खिलाफ एफआईआर कटराइण थपन जा मामा मिठल थपन जा तुंहिंजी पहिरीं लॻल थप जा वाका मुंहिंजे कननि में अॼु बि गूंजंदा आहिनि वरी न जेकॾहिं थप हयई त मुंहिंजे कननि जा पर्दा ई फाटी पवंदा एक्सक्यूज मी दिना मूंखे इहो ॿुधाए त छो न हणई मामो चाचो ॾाढो मिठल थप हिन जी थप ईअं लॻंदई ॼणो इंतज़ाम हक़ हिकिड़े 4 छको ऐं 3 चौके में लॻाए छॾई ऐं ईअं सम्झ त बोलाटियूं खाई बाउंड्री ते ठहियो स्टेडियम खां ॿाहिरि बाल ॿाहिरि इन जो मतलब त माना हिक ही थप में डबल छको ॿुधई कुकड़ चोर हाणे इहो ॿुधाए त कंहिंजी कुकड़ चोराई या कंहिंजो कुकड़ चोराई जल्दी ॿुधाए अरे सोचे थपन जा मामा मिठल अरे मामा थपन जा मिठल मुंहिंजो हाल ॾिस ऐं पंहिंजो वज़न बि ॾिस अब्बा मिठल थपन जा बा चओ न हाणे की कम जी ॻाल्हि हाणे ॿुधाए कंहिंजी कुकड़ चोराई ओ बा ओ मुंहिंजा बाबा मिठल कुकड़ मूं काके साबन जी चोराई न है कुकड़ घिटीअ मां चुगंदे अचे कोकड़ीअ जे खारे में वेठी ऐं पोइ कोकड़ी मुंहिंजी कुकड़ समझी मूंखे पैसा ॻणे ॾिना एक्सक्यूज मी इन जो मतलब त कुकड़ भी रीसाली थी पई आहे ऐं ॿियो उहा बि मूं वारे सौरे जी न थियण वारे सौरे जी अरे चुप सांडरा काको साबन मुंहिंजो थियण वारो सौरो आहे ऐं एक्सक्यूज मी कोकड़ी खारे में कहिड़ी एसी लॻल हुई जो कुकड़ वञी खारे में वेठी इहो ॿुधाए मूंखे त लॻे थो त कुकड़ खां अलावा ॿियो को लफड़ो बि आहे उहो ॿुधाए ॿियो लफड़ो वञ ॿी लफड़े जी हिनखे ख़बर कीअं पई ना सच ॿुधाए ॿियो कहिड़ो लफड़ो आहे ॿियो लफड़ो आदा मेरा ॿियो वरी कहिड़ो लफड़ो हा ॿियो लफड़ो सच ॿुधाए ॾिना न त न जा आदा मेरा न जा ॿुधायांव थो
बेशक तू साओ ढाऊ भी आई त मेहमान नवाज पर उतां के धणी हाणे असां इजाज़त वठंदासीं छो त असां मुसाफ़िरनि जी मंज़िल अञा परे आहे छोटा वीरू उथो ताणे हलो जी दादा न हलूं था दादन मतलब त इन जो नालो दादन आ दादन चङो उतां के धणी हाणे यारो यारी दादन सोढो ऐं पीरू तव्हां हाणे वञी सघो था तुंहिंजे तॾे ते अचे तुंहिंजो पाणी बि पीतो आहे नीमक बि खाधो आहे दादन नीमक हराम न आहे दादन जो इहो वड़ी न आहे छा उतां गधणी खां उनजो नालो पुछी सघां थो उता कधणी तव्हां लाइ एतिरो ई काफ़ी आहे दादन हा दादन हे मुंहिंजो तॾो आहे हिते मुसाफ़िर बि ईंदा आहिनि ऐं दुश्मन बि भटकी ईंदा आहिनि पर हितां इज़त ऐं मान वठी वेंदा आहिनि तव्हां हाणे वञी था सघो पंहिंजी राह तरफ़ अॼु त असां मां तव्हांखे को बि नुक़सान न रसंदो सिर्फ़ अॼु काॾे दादन वारा शायदि ये लाल खान जा माण्हू हुआ न जबल न ही असांजो तॾो आहे जेकॾहिं उहे लाल खान जा माण्हू आहिनि त असांजा बि दुश्मन आहिनि पर असांजे तॾे लंघी आया हुया ऐं असांजो इहो वड़ न आहे त उतां कंहिंदे कंहिंखे मानी खाराए ऐं उनखे मारियूं बसि तव्हां वञी रुगो इहो ॾिसी अचो त इन्हनि हथियार किथे लिकाया आहिनि जी अदा अच जबल दादन तोसां त ॿ पाणी ज़रूर थींदा पर अॼु न कंहिं ॿिए वारे छो त यारल यारनि जो यार आहे ऐं दुश्मननि जो दुश्मन दादा न छा था ॾिसो ने उता कॾा छोटा इन उतां कॾा इन लाइ थो ॾिसां असांजी इन्हनि सां का दुश्मनी न आहे पर लॻनि दुश्मननि जहिड़ा था अदा पोइ देर छा जी हल त ॾेई अचो ॾारो बाक़ी हथियार छा लाइ भरे रहनि बसि हाणे बसि उन्हनि जो हाणे नीमक खाई आया आहियूं नीमक हराम थी दारो ॾींदे उन्हनि खे कचे में वेठा आहिनि पोइ ईअं कोन वेठा आहिनि दादन जंहिंजो नीमक खाईंदो आहे हुन सां नीमक हरामी न कंदो आहे या तोखे बि चङी तरह ख़बर आहे अचो हाणे बाबू सलाह रखा अरे तो बाबा साईं ये हालावा तो बोले दो या न अरे तो बाबा साईं तो ते अखियूं भी बदलाइन ऐं खंभड़ाटियूं भी वो भी तो वेड़ा वेड़ा तो करे वॾो ॾिपो तो बाबा साईं बोले ही नथो चइबो त इहो बंगाली तोतो आ अरे बाबा साईं तो बंगाली काथे आ हिन ई मुल्क जो तोतो आ बाबा साईं बंगाली तोतो त बुचकर ते बोलींदो आ ए वॾो वेड़ाक तोतो आ वॾो वेड़ाक तोतो ठीक आ प्रभु तू हीअं कर इन वेड़ाक तोते खे हिते छॾे तू जल्दी मुंहिंजे फार्म हाउस ते अच जल्दी जेको हुकुम रहेसि बाबा साईं मां हाणे जो हाणे अचां थो बाक़ी इहो तोतो
इहो जॾहिं राति थींदी न पाण ई इन राति जे ख़ौफ़ में इते ई ख़तम थी वेंदो समझी ओके ठीक आ अधी हमीदा त हिक धीउ जी जुदाईअ में रत जागोड़ा रोई रोई ज़ालिम सालार जे हथां मारजी वई। हाणे केर आ उन्हनि ॿिन्हिनि जे पोयां रोइण वारो उल्को करण वारो? त हुननि कुझु खाधो पीतो बि हूंदो अलाए न? जीजा उन्हनि खाधो पीतो हूंदो अलाए न, हू तो उन्हनि जो नसीब। पर तव्हां त पाणी पियो न, तव्हां छो पाणी जो गिलास रखे छॾियो आहे? अरे दिना कारा किना तू एतिरो किरी पियो आई जो पंहिंजी पार्टी सां गद्दारी करे नीरन नोटनि ते ज़मीर बि कयो अथी। हल ॾे गद्दार पिड़े छुट्टो हाणे कोन ईंदो, मुल्क बदर थी वियो। अरे हाणे मूंखे पंहिंजो पीउ सम्झो निभागा। तुंहिंजा इहे प्रकार ॾिसी तुंहिंजी मां उमिरि तो मोटी अचे तोखे त पादर हणंदी। अबा मिठल अबा छॾियो निभागे खे, कुटे कुटे संड भंजंदुसि छा भला? मूंखे बचाए दादा, न त ॿई मारे छॾींदा पादा। न दादा न, हाणे हिनखे छॾणो न आहे। हिन निभागे सॼे ॻोठ सां गदारी कई। हिन निभागे कुकड़ चोराया त हिनखे हाणे कुकड़ बणाईंदुमि। हा पोइ भले दादा सुके त सुके, हाणे रहियो बि छा आहे? अबा ॾिना पुट, तोखे बि नंढे रहिस वारिस खान जी ख़बर आहे त खणी ॿुधाए अबा। न दादा मूंखे का ख़बर कोन्हे, मूंखे त हिन महिल पंहिंजी बि ख़बर कोन्हे त मां किथे आहियां। अरे कूड़ तो ॻाल्हाई? हाँ अब हाणे अबो मां यादि अची वई, जल्दी में सच ॿुधाए। अबा छॾियो निभागे खे, खता थी वई अथसि, माफ़ कयोसि। दादा तुझे करे छॾियूंसि था। अरे काले के कुकड़ जा पैसा कुकड़ जाना है, मां रेड़ी लाइ टमाटन जी वनन में कमाया। हिनन पैसनि मां कुकड़ वठी उन घिटीअ में छॾे ईंदुसि त पई भले चुगे। अरे मिठल बिया फिटियल मुंहिंजा पैसा खणी वे। रबू जी का ख़बर न आहे सलाह किथे आहे। नहीं वरी सालार पंहिंजे बंगले में आयो आहे। ईअं त न आहे सालार रबू ऐं वारिस खान खे मारे छॾियो हुजे। सुठो थियो जो ॾिनूं कुकुड़ चोरी करे हुते आयो लिकाइण, मूंखे ॾिसी छोड़े वठी आयो, न त मां हुते उञ ऐं बुख ते मरी वञा हा। बुख ते यादि आयो साइण बाख ऐं गुलां खे कंहिं माने ॾिनी अलाए न, भला मां त वञी मालिकी कयां। कमीना के चाहे जा भाषण जेकॾहिं का बि चालाकी कयई न त इहो सीनो परूण करे छॾींदो असां। हथ मथे कर हथ। ॾे ख़बर भाषण सावल किथे आहे? सच ॿुधाए, न त गोली हणण में देरी न कंदो असां। सोदा सावल दरिया तरफ़। अरे चुप छो थी वई? ॿुधाए न त हिते क्या आहे न पूरो ॿुधायां थो मूंखे मारियो न। मतलब त सावल होॾां वियो आहे, असांजे वठियल होॾां। हल अॻियां थी। जीजा अम्मा ये पानी। हाँ
कामोरी दिए बाख धी जी भी सूरठ दी जिया खबर न थी पई अलाए काथे हूंदी केड़े हाल में हूंदी अलाए पानी पीतो भी हूंदई अलाए न मानी भी खादी हूंदई अलाए न जालिम सालार उन्हनि खे अलाए किथे कैद करे रखियो हूंदो जी जामा जेके न्याणियूं ज़ुल्म जे घाणे में पिसजंदियूं हूंदियूं भला उन्हनि खे कहिड़ो मानी पाणी नसीब थींदो हूंदो जे खाईंदियूं पींदियूं हूंदियूं त पंहिंजी बेबसी ऐं लाचारीअ जो ॿियो छा नसीब हूंदो उन्हनि वीचारनि जो जीजा। अधी हमीदा त हिक धीउ जी जुदाईअ में रत जागोड़ा रोई रोई ज़ालिम सालार जे हथां मारजी वई। हाणे केरु आहे उन्हनि ॿिन्हिनि जे पोयां रोइण वारो उल्को करण वारो त हुननि कुझु खाधो पीतो बि हूंदो अलाए न। जीजा उन्हनि खाधो पीतो हूंदो अलाए न हू तो उन्हनि जो नसीब पर तव्हां त पाणी पियो न तव्हां छो पाणी जो गिलास रखे छॾियो आहे। हाँ कामोरी न मुका पाणी कोन हलंदो छो पहजन्मा एहसास खत्म थियो हैरत जा रिश्ता थिया दुश्मन मिसिल छो पहजन्मा एहसास खत्म थियो हैरत जा रिश्ता थिया दुश्मन मिसिल पत्थर दिल पत्थर दिल पत्थर दिल पत्थर दिल पत्थर दिल पत्थर दिल पत्थर दिल। मेरा अब तू इन तरफ ऐं ही केर तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मुंहिंजो नालो यारल आहे ऐं यारल यारनि जो यार ऐं दुश्मननि जो दुश्मन आहे। दुश्मननि जे बारनि में त सॼी सिंध भरी पई आहे यारल शायदि को कुंड पासो बचियल हुजे बाक़ी असां बि यारनि जा यार आहियूं ऐं दुश्मननि जा दुश्मन। दो हाँ यारल दो शायद तोखे याद हूंदो तोसां पंहिंजे दोस्तनि जो ज़िक्र कयो हुयमि दो सावल ऐं शेरल जो पर छा तव्हां बि हिक ॿिए खे सुञाणो था छा? मेरा बि यारल यारनि जो यार आहे त दुश्मननि जो दुश्मन। यारल जे तड़े ते हिकु भेरे सावल शेरल ऐं मूं बि पाणी पीतो उते मुलाक़ात थी यारल सां। उन वक़्तु मूंखे इहा ख़बर न हुई त दो हिन जो नालो आहे ऐं सावल ऐं शेरल केरु आहिनि। अॼु मूंखे ख़बर पई आहे दोस्तनि जे नालनि जी। दोदे यार सां त मुलाक़ात थी वई आहे पर सावल ऐं शेरल सां मुलाक़ात अलाए कॾहिं थींदी। ऐं हा मूं त तव्हां खां पुछा ई न कई तव्हां काॾे निकिरी पिया आहियो? यारल उन वक़्तु बि हिकु यार जी ॻोल्हा में निकितल हुआसीं ऐं इतफ़ाक़ सां अॼु बि कंहिं यार जी ॻोल्हा में निकितल आहियूं पर फ़र्क़ु सिर्फ़ु एतिरो आहे जंहिं यार जी ॻोल्हा में उन टाइम निकितल हुआसीं न उहो असांजो यार दुश्मननि जे हथां मारिजी वियो ऐं हाणे अलाह असीं सावल जे सिर ॾांहुं ख़ैर करे। सावल मतिलबु त सावल बि दुश्मननि जे वर चढ़ी वियो आहे? हा यारल पर तूं ऐं मेहराब हिक ॿिए खे कीअं सुञाणो? अदा दुदा जॾहिं रब वारा मूंखे ज़ख़्मी करे गुलाम खणी विया न तॾहिं मां ज़ख़्मी हालत में यारल वारनि खे हथ आयोसि।
खैर इहो त असांजो फर्ज़ हुयो, पर ही केरु आहिनि? ढोलण नालो आहे मुंहिंजो, ऐं मां आदे जो भाउ आहियां नंढो। मां मिठल आहियां, सांवल जो मामो। सभु ॻाल्हियूं बाद में कंदासीं दोदा, पर इहो ॿुधाए त हलणो काॾे आहे? पर तुंहिंजी त ख़बर न आहे अलाए काॾां अची पियो अलाए काॾां वञी थो। दोदा मुंहिंजे काॾे बि अचण वञण खे छॾ, बसि इहो ॿुधाए त हलणो काथे आहे? छो त यारल यारनि जो यार आहे ऐं दुश्मननि जो दुश्मन। त पोइ यारल अॼु सांवल यार जी ज़िंदगी बचाइण लाइ सभु गॾिजी मौत सां बि विड़ी पवंदासूं। अचो। वैसे सोचण जी ॻाल्हि इहा आहे त जॾहिं सांवल पंहिंजी मंग जे पलांद लाइ वारस खे मारण आहे त न उते वारस जो लाश हो, जॾहिं त सांवल बि उते मौजूदु हो। त पोइ पक सम्झ सांवल सां गॾु शेरल ऐं दोदे वारा बि आया हूंदा ऐं उहे ई वारस खान खे गुम करे खंभे खणी विया हूंदा। या अल्लाह, तू मुझे पुट सांवल खे पंहिंजी पनाह में रखजांइ, ज़ालिम जे ज़ुल्म खां बचाइजांसि। जो इहो हिकिड़ो ई त टांगो अथई, बाक़ी धीअ कामोरी न असांजे जीअरनि में न मुंहनि में। अम्मा, अल्लाह का पुट जी खैर अमान जी दुआ थी घुरी या मुझी शिकायत थी करी? दयाणी धक मारे या खारे तोखे पंहिंजे भाउ सांवल जो ख्याल आहे ऐं ॿियो करे थी वरी टोक अथी गण थी भाउ जी। तू मूंखे इहो ॿुधाए, उथी वञी नथी का ॿाहिरि वाह सवाल लहण त छा थियो आहे? केरु वियो आहे सांवल खे वठण? अधो मिठल बि हिन महिल ताईं नाहे मोटियो। अम्मा, अदा दोदो, ढोलण ऐं मामा मिठल ऐं मेहराब विया आहिनि अदा खे ॻोल्हण कच्चे तरफ़। ऐं शेरल? अम्मा, अदा शेरल बि निकतल आहे मंझंदि खां वठी अदा जी ॻोल्हा में। ख़ुदा का गैरत ॾियनि, भलाइनि मुंहिंजे पुट सां दोस्ती, वठी अचनि मुंहिंजे बचड़े खे ऐं बाक़ी पाण हमेशह मुंहिंजे पुट खे वठी वेंदा आहिनि झेड़े ते। ओ अम्मा, तोखां वधीक मिठो आहे अदा सांवल, अदा शेरल ऐं अदा दोदे वारनि खे तू माठड़ी करे अल्लाह अल्लाह कर, अल्लाह खैर कंदो, अदा अची वेंदो। अल्लाह सही मुंहिंजे बचड़े ते तू रहम कजांइ, खैर सां आणजांइ उनखे। ऐसा तव्हांजे लाइ मां चांहि ठाहे अचां? मूंखे हाणे कुझु ॾींहं हिते रहणो पवंदो रुद्रे वटि। भली पोयां मूंखे सालार ऐं लाल खान वारा पंहिंजनि माण्हुनि सां गॾु ॻोठ में ॻोल्हींदा रहनि ऐं हुननि जो गुमान ई न ईंदो त को मां रुद्रे वटि रहियल आहियां। तुंहिंजी महिरबानी रुद्रा। न यार असलम, न रेस तूं मूंखे लुदड़ो ई चई सघे थो ऐं हिते मूंखे हर को लुदड़ो ई सॾींदो आहे। लुदड़ा? हा रेस, मूंखे पंहिंजी मंगेंदी बि लुदड़ो ई सॾींदी आहे ऐं चवंदी आहे लुदड़ा बकरियूं पंहिंजे वाड़े में ॿध, असांजो नुक़सान थी कनि। रेस, बकरियूं मुंहिंजियूं शरारतियूं आहिनि। तुंहिंजी मंगेंदी तोसां ॻाल्हाईंदी आहे? हा, मुंहिंजी चाचे जी धीउ आहे ऐं घर बि हिकु आहे। ऐं हा, हिकु घर आहे, ॻाल्हाईंदासीं सही न, वात त न ॿधंदासीं न। ऐं रेस, मुंहिंजी मंगेंदी ॾाढो मूंखे प्यारु ॾींदी अथई ऐं रोज़ बकरियुनि जे खीर जो झारो करे पीआरींदी आहे नूर मिठे जो कसम। ही बकरार लुदड़ो वॾे कम जो माण्हू आहे। मां हिन खां जांच कराईंदुसि त सालार ऐं लाल खान वारा मुंहिंजी ॻोल्हा काथे काथे कनि था ऐं मुंहिंजी माउ खे ऐं ॻोठ वारनि खे मुंहिंजो फ़िक्र आहे या न, या मूंखे न धणको करे छॾे ॾिनो अथनि सालार जे हथां मारण लाइ। सालार मां तमामु जल्द तुंहिंजे सीने ते पंहिंजूं ॿई लथूं रखी तुंहिंजे सीने जे मथां मुंग ॾरींदुसि ऐं सोरठ सां लाऊं लहंदुसि त बाग़ खे तुंहिंजे ज़ुल्म खां बि बचाईंदुसि। ऐसा वरी कहिड़े ख़्यालनि में गुम थी वियो? हा रुद्रा, बसि ईअं कंहिं सोच में हलियो वियुसि। बाक़ खे अम्मा वटि छॾे अचां त भलो हुयो। डॉक्टरी पास करे ॻोठ जे ग़रीब माण्हुनि जी ख़िदमत करे
ऐं उन्हनि जो इलाज करे मां खां ऐं ॻोठ वारनि खां पंहिंजी कयल ग़लतियुनि जी माफ़ी वठंदुसि। पोइ सॼे ॻोठ वारनि जे क़दमनि में झुकणो पियो त बि झुकंदुसि। ऐसे भला छा था सोचो? अरे अरे रुद्रा कुझु बि न, हिकु ॻाल्हि पुछां, तुंहिंजो घर बि साम्हूं आहे, पोइ तूं हिते छो थो रहीं? हिते छो थो रहीं? ऐसे असांजे ॿकरियुनि जो वाड़ हितड़े आहे। ॿकरियुनि जो पहिरो बि मां ई ॾींदो आहियां, ॿियो केरु ॾींदो? ऐं रेसे अमां चवंदी आहे घर में तुंहिंजी जान मंगेंदी थी रहे, तंहिं करे तूं ॿकरियुनि जे वाड़ में रहंदो कर। ऐं राति जो बि मां ॿकरियुनि में ई सुम्हंदो आहियां, त जीअं ज़माने वारा मुंहिंजे मंगेंदीअ ख़िलाफ़ ॻाल्हाइनि न। रुद्रा, तूं माण्हू ॾाढो दिलचस्प आहीं। हिकु ॻाल्हि चवां, मुंहिंजो हिकिड़ो कमु कंदे? हुकुम कर रेसे, तूं जीअं चवंदे लुदड़ो ईअं कंदो। त पोइ ॿुध, बस तोखे इहो करिणो आहे जेको मूं तोखे ॿुधायो, बाक़ी मां पाण संभालींदुसि। पर रेसे मां ओॾां कीअं वेंदुसि? तूं लुधड़ो आहीं न, त पोइ लुधड़ो थी वञ। बाक़ी रुद्रा, मां तुंहिंजी शादी अहिड़ी कराईंदुसि जो ही सॼो ॻोठ ते फ़ख़ुरु महसूसु कंदो। हिकु त ख़बर कोन थी पए त वारिस खान काॾे खंभिजी वियो, ॿियो त रबूअ बि अचण में ॾाढी देरि कई आहे। ख़बर नथी पए त हिन ॿिन्ही खे ज़मीन ॻिही वई या आसमान खणी वियो। रेस हिननि खे न आसमान खणी वियो आहे न ज़मीन ॻिही वई आहे, ये ज़मीन ते ई आहे। रेस सोचण जी ॻाल्हि इहा आहे त सांवल एॾी मार खाइण जे बावजूद बि इहो थो ॿुधाए त मुंहिंजे अचण खां अॻु में 2 माण्हू हिते मुअल हा, वारिस खान बि कोन्हे। मतिलबु त वारिस खे अञा का 3 हस्ती आहे जेका उतां फरार कराए वई आहे। 3 हस्ती? हा, 3 हस्ती। सोचण जी ॻाल्हि इहा आहे त इहा 3 हस्ती आहे केरु? दादन, हे तूं अॼु कहिड़ियूं गुज़ार तूं थो ॾीं? तोखे ख़बर आहे त सांवल साफ़ साफ़ ॿुधायो हो त मां वारिस खान खे मारण आयो हुउसि ऐं मुंहिंजे अचण खां अॻु ई वारिस खान गुम हो, जॾहिं त पहरेदार बि मोल हुआ। रेसो मां बि इहा ॻाल्हि करणु थो चाहियां, पर सम्झण जो फेर आहे। वैसे सोचण जी ॻाल्हि इहा आहे त जॾहिं सांवल पंहिंजी मंग जे पलांद लाइ वारिस खे मारण आयो त न उते वारिस जो लाश हो, जॾहिं त सांवल बि उते मौजूदु हो। त पोइ पक सम्झ सांवल सां गॾु शेरल ऐं दोदे वारा बि आया हूंदा ऐं उहे ई वारिस खान खे गुम करे खंभे खणी विया हूंदा। न रेस, इहो त सवाल ई पैदा नथो थिए। जेकॾहिं दोदो शेरल अचे हा, रुगो अचे माना वारिस खान खे वठी वेंदा ऐं सांवल खे हिते मौत लाइ छॾे वञंदा, न इहा ॻाल्हि मञण जोगी न आहे। त पोइ दादा तूं छा थो सम्झ? रेस तुंहिंजी सोच खां कुझु मुख़्तलिफ़ ऐं अॻु भरो। मतिलब? रेस दुनिया मतिलबी आहे। सांवल पंहिंजी मंग जे बदिले में वारिस खे मारणु थो चाहे ऐं जुड़ियो वारिस खे बचाइणु थो चाहे। मतिलबु त वारिस खान खे तुंहिंजे साम्हूं खड़ो करे तुंहिंजे लाइ मसइलो पैदा कर। मतिलबु त सांवल जे अचण खां अॻु में जुड़े खे हुनजे अचण जी धप पइजी वई हुई। जुड़े वारिस खान खे पंहिंजी सचाई ॾेखारण जे लाइ पंहिंजे पुट शेरल खे मोकिले वारिस खे खंभे खणाए वियो हो। सांवल खे जॾहिं वारिस जी उते ख़बर पई ऐं उते मारण लाइ जॾहिं पहुतो त अॻु में ई खेल ख़तमु थी चुको हो। अरे सर, तव्हां जॾहिं उते पहुतव त सांवल खे ॾिसी पकड़े बि अथव। अरे हाणे जॾहिं सांवल खे का ख़बर ई न आहे त ॿुधाईंदो छा? हाणे सम्झी वियुसि। मतिलबु त सांवल खे जुड़ियो थो बचाइणु चाहे ऐं इहा जेका पुलिस मोकिली उहा बि जुड़े ई मोकिली मुंहिंजे बंगले ते। पर जुड़े जो मतिलबु कहिड़ो हुयो सांवल? पंहिंजे पुट वारिस खान खे रईस हाकिम खान ऐं हुस्ना जे क़त्ल जो ज़िम्मेवार थी सम्झो त पोइ उहो वारिस खान खे छो बचाईंदो जॾहिं तूं वारिस खान खां नफ़रत थी करे? पर दादा हिकिड़ी ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी अचे, जुड़े जो वारिस खान में मतिलबु कहिड़ो हूंदो? रईस,
इन मतिलब खे सम्झण लाइ दिमाग़ जी ज़रूरत आहे।